الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يسلم وجهه إلى الله وهو محسن فقد استمسك بالعروة الوثقى وإلى الله عاقبة الأمور ومن كفر فلا يحزنك كفره إلينا مرجعهم فننبئهم بما عملوا إن الله عليم بذات الصدور نمتعهم قليلا ثم نضطرهم إلى عذاب غليظ ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل الحمد لله بل أكثرهم لا يعلمون لله ما في السماوات والأرض إن الله هو الغني الحميد ولو أن ما في الأرض من شجرة أقلام والبحر يمده من بعده 7 أبحر ما نفدت كلمات الله إن الله عزيز حكيم ما خلقكم ولا بعثكم إلا كنفس واحدة إن الله سميع بصير ألم تر أن الله يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري إلى أجل مسمى وأن الله بما تعملون خبير ذلك بأن الله هو الحق وأن ما يدعون من دونه الباطل وأن الله هو العلي الكبير صدق الله العظيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا معزز حاضرین کرام رب سبحانه وتعالى असां खे मुख्तलिफ रंगन शक्लुन ज़बानुन सां पैदा करे हिन दुनिया जे जहान में आबाद करे सभिनि जो नालो इंसान रखियो माण्हुनि जूं ॿोलियूं मुख़्तलिफ़ शक्लियूं मुख़्तलिफ़ रंग मुख़्तलिफ़ कद क़ामत मुख़्तलिफ़ पर सॾाईंदो इंसान भला इंसान छो थो चइजेसि हिन जे करे जो इंसान हिकिड़ी वॾे आला किरदार वारी हैसियत आहे जेका रब सुभानो व तआला हिन काइनात में फ़क़ति इंसान खे ई इहा अता कई इहा इंसानियत वारी हैसियत उनखे बचाइण ऐं उनखे आला मक़ाम ते पहुचाइण अल्लाह सुब्हानो व तआला उनखे पंहिंजी तालीम ऐं पंहिंजे तरफ़ां इनायत कयल आला तरबियत में बंद करे रखियो मुख़्तलिफ़ दौर में अॻे बि इंसान गुज़रंदा आया हर दौर में 2 किरदार बदिलबा पिया अचनि इंसानियत जा फ़र्द 2 क़िस्म थी विया हिकिड़ा इंसानियत अपनाइनि पिया ॿिया इंसानियत खे ठुकराइनि पिया इंसानियत खे अपनाइण वारा उहे मुआशिरे जा फ़र्द जिन अल्लाह सुब्हानो व तआला जे तालीम खे दिल सां मञियो
ऐं इंसानियत खे ठुकराइण वारा मुआशिरे जा उहे फर्द जिन तालीम इलाही सां टकर खाधो। इहो टकर ऐं इहा ताबेदारी ब किरदार शुरू खां हलिया, जंहिंजी इब्तिदा हज़रत आदम अलैहिस्सलाम जे जन्नत मां निकरण खां शुरू थी। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत में रहायो, शैतान उन जो दुश्मन बणिजी उसरियो। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे तालीम ॾिनी, तरबियत ॾिनी, सिख्या ॾिनी। कुझु हुकुम ॾसिया, कुझु मनव ऐं परहेज़ सेखारी। ऐं हीअ ॻाल्हि वज़ाहत सां ॿुधायईं त ए आदम, तोखे मां हिते रहायो आहे, पर ख़बर हुजणु घुरिजई त शैतान तुंहिंजो दुश्मन आहे। ला युखरिजन्नकुमा मिनल जन्नत फतशका, ख़बरदार ख्याल कजो तव्हांखे जन्नत मां इहो न कढराए त पोइ ॾाढा ॾुखिया थींदव। अल्लाह सुब्हानहु व तआला जीअं त इंसान में हिकिड़े पासे ॾांहुं अकुल जी सलाहियत रखी आहे, त इंसान में ख्वाहिशूं, उन जो नफ्स, उन जूं तमन्नाऊं, उन जे वजूद में हिर्स, उन जी तबियत में लालच, इहे सभु शयूं बि आहिनि। जेकॾहिं फ़क़त हिर्स, तमन्ना, लालच, नफ्स जी ख्वाहिश इन्हनि खे पूरे करण ते ॻंढ हुजे त पोइ मुआशिरे जो इहो फ़र्द इंसान चवराइण जे लाइक़ न थींदो, इहो हैवान थी वेंदो। पर इन्हनि सभिनी शयुनि खे धिको ॾेई पोइते करे छॾे, लालच छॾे ॾे, हिर्स छॾे ॾे, नफ्स जी ख्वाहिशात उन्हनि खे धिको ॾेई पोइते करे। इहे सभु शयूं माण्हूअ जे वजूद में तॾहिं भड़को ॾेई मथे उभरंदियूं आहिनि जॾहिं इंसान में जहालत ऐं ज़ुल्म हुजे। जहालत हुनखे सभिनीनि ग़लति कमनि करण ते नफ्स जे ख्वाहिशात सां गॾिजी भड़काए मथे कंदी। ऐं जॾहिं इहो सघो ॾाढो थींदो त पोइ ज़ुल्म इन्हे खे मुआशिरे में ॿियनि सां नाइंसाफ़ी, ज़्यादती, ऐं ज़ोर करण ते मजबूर कंदो। जहिड़ी तरह मां अव्हांखे मिसाल ॿुधायां, घोड़ो हूंदो आहे माण्हू वटि, नंढड़ो घोड़े जो बच्चो वठी माण्हू पालींदो आहे, उहो वॾो जवान घोड़ो थी वेंदो आहे। जेकॾहिं इन घोड़े खे रुगो रसो ॻिचीअ में ॿधी ऐं रखे, इनखे खाराईंदो पीआरींदो रहे, वॾो मज़बूत घोड़ो बणिजी वेंदो। पोइ कंहिं ॾींहुं जेकॾहिं माण्हू इन जे वात में लगाम विझे त विझणु न ॾींदो, ज़ोर सोर ॾेई जेकॾहिं वात में विझी उनखे बंदि करे खणी फासाई, पर जे पुठीअ ते लांग वराए चढ़ंदो त खणी उछलाए होॾे उछले छॾींदुसि, छो त इहा शइ फितरी तौर ते उन में पयल आहे।
पर उन जे बरअक्स ॿियो माण्हू ॾिसूं था, उहो पंहिंजे घोड़े ते चढ़े थो वञे, घोड़ो मज़े सां हुनखे हलाए थो, जीअं हो लॻाम खे इशारो थो ॾे त घोड़ो उअं ई थो हले, हलाएसि थो त हले थो, बीहारेसि थो त बीहे थो, इन तरतीब ते थो हले। ईअं छो थो करे? हे माण्हू परेशान थी वियो त मां बि घोड़ो पालियो आहे, हुन बि घोड़ो पालियो आहे, पर हुनजो घोड़ो हुनखे पुठीअ ते खणी थो घुमाए, मां पुठीअ ते लांग थो वरायांसि त खणी मूंखे होॾे थो उछले, कहिड़ो फ़र्क़ु आहे? पोइ हुनखे वञी पुछा की दादा हे छा आहे? मुंहिंजो घोड़ो ऐं तुंहिंजो घोड़ो ॿई हिकु जहिड़ा आहिनि, पर मुंहिंजो अञा तुंहिंजे खां मज़बूत आहे, सघो आहे, सुहिणो आहे, पर मूंखे खणे छो नथो पुठीअ ते, उछलाए थो छॾे। पोइ ॿुधाईंदुसि दादा इन घोड़े सां मां काफ़ी ज़मानो महिनतूं कयूं आहिनि, इनखे मां माहिर साइंस जे हवाले कयो हो, उन हिनखे सेखारियो आहे, तरबियत ॾिनी आहे, इन जे पुठीअ ते हलकड़ो हलकड़ो बार रखी 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 इनखे हेरायो अथई। हाणे नतीजे में जॾहिं बि मां इन ते चढ़ंदो आहियां त आराम सां मूंखे मुंहिंजे मर्ज़ीअ ते पंहिंजी मंज़िल ॾांहुं खणी हलंदो आहे। बेअन ही साॻीअ तरह मुआशिरे में तव्हां ॿ इंसान ॾिसंदव, जंहिंजा सादा ऐं सिधा ॿ मिसाल तव्हांखे ॿुधायां। काफ़र मुल्क जो हिकिड़ो काफ़र माण्हू वठो, उहे जेके कम कंदो, जेके उन में उथणियूं वेहणियूं हूंदियूं, नमूने जे तौर ते मां ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए वञा। उथंदो, पंहिंजी मर्ज़ी सां उथंदो, जॾहिं वणंदुसि त सुम्हंदो, जॾहिं वणंदुसि त उथंदो। खाइण जे लाइ जेका मर्ज़ी पवंदसि त खाईंदो, जेका मर्ज़ी पवंदसि त न खाईंदो। पीअण जे शयुनि मां जेका शइ मर्ज़ी दिलि घुरंदसि त उहा पीअंदो, ऐं जे न त न। पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिशात खे पूरे करण जे लाइ जिथे दिलि घुरंदसि त उन पासे ॾे फलांगण जी कोशिश कंदो, उनखे ग़लति, बुरो, गंदो, नाजाइज़ न सम्झंदो। जॾहिं ताक़त वठी ॾाढो थींदो त जंहिं ते वणंदुसि उन ते ज़ुल्म कंदो। तव्हां जेकॾहिं काफ़र मुल्कनि जो मुआशिरो ॾिसंदव अॼुकल्ह, त खाइण में, पीअण में, हलाल में, हराम में, अखलाक बद अखलाक़ीअ में, गैरत बेगैरतीअ में, शर्म बेशर्मीअ में, इहो हिकिड़ो पासो पंहिंजी ज़िंदगी, मुआशरती ज़िंदगी, इन में ऐं हैवान में तव्हांखे फ़र्क़ु नज़र न ईंदो। कीअं? मुख़्तसिर ॻाल्हि आहे। हैवान हराम हलाल जो, इन्हनि सभिनी शयुनि में हैवान हराम ऐं हलाल जो फ़र्क़ु कंदो आहे? न कंदो आहे। हे बि नथो करे। मुख़्तसिर इहो हिते बंदि। ॾाढो थियो, ताक़तवर ताईं, ज़ोराको थियो, हाणे जेको वणंदुसि त उनखे छॾींदो, जेको न वणंदुसि त उनजे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादती करणु शुरू कंदो। जीअं अॼुकल्ह यूरोप, अमेरिका, इंग्लैंड, बर्तानिया, इन्हनि मुल्कनि खे काफ़र खे वणे थो त उहे पाण में 50-50 मुल्क इतिहाद था कनि, पर इन्हे काफ़र खे मुस्लमान नथो वणे। पोइ परे परे पंध ऐं सफ़र करे बि उन्हनि जे मथां वञी था बम वसाइनि। ज़ुल्म जो इहो आला मिसाल आहे। संदन मुआशिरे में, पंहिंजे मुल्क में माण्हूअ खे हिकिड़ो कंडो टुंबड़ बि जुर्म था सम्झनि, ऐं मुस्लमाननि जे मासूम नंढड़ो 5 जो 7 जो 8 जो 10 सालनि जो ॿारड़ो, जवान, औरत, कुराड़ो, कुराड़ी, जेको बि हुजे, उनखे मारणु, ज़ख़्मी करणु, कुचलणु, बुख मारणु, अज़ियतूं ॾियणु, बुछड़ो करणु, बेहुरमत करणु, उनखे पंहिंजी कामयाबी था सम्झनि।
इहो हिकिड़ो मुख़्तसिर मिसाल मां तव्हांखे ॿुधाईंदा। इहो उहो मुआशिरो आहे जिन इलाही तालीम खे न अपनायो आहे। जेका अल्लाह सुब्हानो ताला जे तरफ़ां तालीम इंसान खे इंसान बणाइण जे लाइ अचे थी, उन्हनि इहा तालीम न अपनाई आहे। उन तालीम खे धिको ॾेई परे कयो था, इन जा दुश्मन बणिया आहिनि। उन जे बरअक्स सही उल अक़ीदा, सही नज़रिए वारो, सही उल अमल मुसलमान, उन वटि हलाल आहे, उन वटि हराम बि आहे। हलाल इस्तेमाल करणो आहे, हराम खे छॾणो आहे। हराम खाइण पीअण में छॾे ॾियणो आहे, हलाल खाइण पीअण में इस्तेमाल करणो आहे। हराम ॾिसण ॿुधण चखण महसूस करण जे शयुनि में छॾणो आहे, हलाल खे इस्तेमाल करणो आहे। अखलाक, हया, शर्म, इज्जत, गैरत, रहमदिली, सखावत, मुरुवत, मुहब्बत, इहा शइ अपनाइणी आहे। ज़ुल्म, ज़्यादती, सख़्ती, बद अखलाकी, बेहयाई, बुछड़ाई, गंदगी, इन खे परे करे उछलणो आहे। सही उल अक़ीदा मुसलमान जो किरदार इहो हुजणु खपे, जंहिंजो असां वटि हिकिड़ो मिसाल ऐं नमूनो आहे। जंहिं मिसाल ऐं नमूने खे अल्लाह सुब्हानो व तआला पंहिंजे हिन क़ुरान मजीद में सर्टिफिकेट ॾेई पास कयो ऐं असां मुसलमाननि खे हुकुम कयईं त इन नमूने जा तव्हां मुसलमान हुजणु घुरिजो। अल्लाह ताला फरमायो, तोमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, ए नबी सोना असां तोखे हर जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। साईं नबी कहिड़े अखलाक जो आहे? अल्लाह ताला क़ुरान मजीद में उते जो उते फरमायो, व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम, ए नबी तुंहिंजो अखलाक अज़ीम अखलाक। अल्लाह ताला जंहिंखे अज़ीम चवे, असां वटि जेकॾहिं का ॻाल्हि वॾी हूंदी आहे, साईं सां वॾो अज़ीम माण्हू आहे। माना हिन असांजे मुआशिरे में जेके माण्हू मौजूद आहियूं, असां सभिनी खां हुनजो को इल्मु हूंदो, का क़ाबिलियत हूंदी, को अखलाक हूंदो, जेका बि शइ हूंदी, एतिरी अज़ीम आहे जो चऊं था साईं वॾी अज़ीम हस्ती आहे, अज़ीम शख़्सियत आहे। असां हुनजी अज़ीम चई तारीफ़ कंदा आहियूं। अल्लाह ताला तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखलाक जी तारीफ़ करे ऐं फरमाए थो त व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम, मुंहिंजा सोना तूं वॾे अखलाक वारो। केतिरो वॾो? इहा क़ुरान मजीद जी आयत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखलाक जी अज़मत जो मां तव्हांखे मेयार ॿुधायां त असां हेतिरे मयार सां मापे ॾिठो थसे। असां वटि वॾे में वॾी फीस फर्ज़ कयो त हेतिरी हुई मापण जी। जॾहिं उहा रखीसीं त ॾिठोसीं त हिन जी त जाइ कान्हे, अञा वॾो आहे। सम्झोसीं त असांजे तौर असां वटि हिन खां वधीक माप कान ई। मिसाल करे सम्झो त असां वटि माप है कुल वधि में वधि हेतिरी। पोइ जॾहिं जो असां का शइ मापियूं था त का हेतिरी थी थिए, का हेतिरी थी थिए, का बाहि जेतिरी थी थिए, कुल्हे जेतिरी थी थिए। पर हिन अखलाक ते जॾहिं हीअं जो मीटर रखी ॾिठोसीं त हे त उन जे कंहिं हिसे में बि नथो अचे। पोइ एतिरो सम्झंदोसीं त अदा हे ॻाल्हि असांजे मापण खां चढ़ियल। हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं तव्हां चवंदा त बाबा हिन वाटर कोर्स में पाणी केतिरो आहे, तव्हांखे कचे मापे तोरे घड़ी खां पोइ ॿुधाईंदो त साईं हिन में हेतिरा हज़ार, हेतिरा लख, हेतिरा किरोड़ गेलन थी सघनि था। वाटर कोर्स ॿुधाईंदो, दरिया ॿुधाईंदो, तव्हांखे ॿुधाईंदा। छो त उन में लही ॾिसंदो त 10 फुट हेठि, 20 फुट मथे, 100 फुट डिघो आहे। हाणे इनखे मापींदो त तव्हांखे माप करे ॿुधाए सघंदो। पर समुंड जे तरे में अॼु ताईं केर बि न पहुची सघियो आहे। हाणे जेकॾहिं कंहिंखां पुछो साईं समुंड जो पाणी ॿुधायो, चवंदो बाबा मां हिन जो तरो ई नथो लही सघां, त मां इनखे तव्हांखे मापे काथो ॾिसां। ख़बर त पवे त हेठि घणो आहे त पोइ तव्हांखे ॿुधायां त इन जो पाणी केतिरो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इन्नक लअला खुलुकिन अज़ीम, ऐं नबी सोना तूं अज़ीम खुलक वारो आहे। साईं ने अज़ीम जी माप कहिड़ी आहे? अल्लाह फरमाए थो अज़ीम क़ुरान मजीद जो अखर आहे, क़ुरान मजीद जो आहे। इन्नक लअला खुलुकिन अज़ीम क़ुरान शरीफ़ जी आयत आहे। अल्लाह तो फरमाए त क़ुरान मजीद एतिरी अज़मत वारो किताब आहे, जेकॾहिं दुनिया जो समुंड मस कयो ऐं इन समुंड सां गॾु 8-7 समुंड ॿिया मिलायो, इहे थी पवनि 8 समुंड, ऐं दुनिया जा सभु वण टोड़े उन्हनि मूं कलम ठाहियो। पोइ 8 समुंडनि जे मस सां ॿोड़े वेही लिखो, लिखंदा वञो, लिखंदा वञो, लिखंदा वञो, लिखंदा वञो। हे क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, हे अल्लाह पाण ॻाल्हायो आहे।
अल्लाह तो फरमाए त लमा नफिदत कलिमातुल्लाह, इहे तव्हांजा 8 मस जा समुंड ऐं दुनिया जा सभु वण घसी ख़तम थी वेंदा, मस सुकी वेंदी, पर अल्लाह जा कलिमात न खुटंदा। अज़ीज़ो, हाणे इन क़ुर में अल्लाह तो फरमाए त इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ए नबी तूं तमाम वॾे अख़लाक वारो आहीं। हाणे ॿुधायो त अल्लाह जे रसूल जो अख़लाक केतिरो आहे? तमाम बुलंद अख़लाक आहे, एतिरो बुलंद अख़लाक आहे जो अल्लाह ताला जो वठी खयो। फरमाई वरफ़अना लक ज़िक्रक, ए नबी सोना असां तुंहिंजे ज़िक्र खे मथे था कयूं, तुंहिंजो तज़किरो बुलंद था कयूं, तुंहिंजी तारीफ़ मथे था कयूं। केतिरी मथे साईं? अल्लाह तो फरमाए त अर्श जे मथां हली बीह, जंहिंजे मथां ॿियो को मकान ई न हुजे, जो सुभाणे तूं हिते बीहंदे ॿियो हिते बीहंदो चवंदासीं त हे मथे थी वियो। अल्लाह तो फरमाए त तोखे हिते था दुनिया जे चोटीअ ते बीहारियूं, जो इन जे मथां ॿियो मकान ई कोन्हे, हिते जिब्राईल बि नथो अचे सघे। एतिरो असां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयोसीं जो तुंहिंजे शान ऐं ज़िक्र में तोसां ॿियो को शरीक कोन्हे। इहो आहे अख़लाक जो नमूनो असां वटि जेको अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॾिनो। ऐं पोइ फरमाई त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़िंदगीअ में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो पूरो नमूनो आहे। इहो अख़लाक जो सैंपल अल्लाह ताला असांखे ॾिनो। ऐं पोइ फरमाई त इन नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अख़लाक में पोइ फरमाई त अल्लाह सां मोहबत अथव? असां चवंदासीं जी साईं बिल्कुलु तोसां मोहबत आहे। अल्लाह तो मां सां मोहबत अथव त मुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जा ताबेदार थिया, इन जा ताबेदार थींदव त युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह तो फरमाए इहो मूंखे अहिड़ो प्यारो आहे जो इन जा ताबेदार क़यामत ताईं जेके नबी सोने जे सुन्नत, उन जे अख़लाक, उन जे किरदार ते हलंदा, मां उन्हनि सां मोहबत कंदुमि, छो त उन्हनि जे किरदार में मूंखे ख़ुशबू ईंदी मुहम्मद रसूलुल्लाह जे सुन्नत ऐं दीन जी। उन्हनि जे अख़लाक खे ॾिसूं त उन्हनि वटि हया आहे, उन्हनि वटि रहम आहे, उन्हनि वटि गैरत आहे, उन्हनि वटि अख़लाक आहे, उन्हनि वटि पर्दो आहे, उन्हनि वटि हिजाब आहे, उन्हनि वटि सखावत आहे, उन्हनि वटि पंहिंजनि सां परावनि सां सभिनी सां अहिड़ो रवैयो आहे जो मां छा ॿुधायां। इहे ॻाल्हियूं कजनि त सॼी राति गुज़री वेंदी, उन ॻाल्हियुनि मां असां एतिरो बि न खुटाए सघंदासीं जो हीअं खणी समुंड में सुई ॿोड़ियूं, पर कुझु ॻाल्हियूं कनि भलियूं आहिनि। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बचपन खां वठी अख़लाक, सच, सुलछणाइप, हयादारी, पर्देदारी, नुबूवत जे ज़माने खां अञा अॻे, नुबूवत मिली आहे 40 साल ते, इन खां अॻ में जी ज़िंदगी आहे, जॾहिं नंढड़ा ॿार आहिनि, तॾहिं खां वठी अल्लाह सुब्हानहु व तआला इन्हनि आदतुनि सां अहिड़ो नवाज़ियो हुयो जो इहो यतीम जंहिंजो अबो संदन दुनिया में अचण खां केतिरा महीना अॻ में वफ़ात करे वियो, अहिड़ो यतीम जो 6 सालनि जा हुया त संदन वालदा माजिदा वफ़ात करे वई। ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जे पालना हेठि रहिया, उहो वफ़ात करे वियो। ख्वाजा अबू तालिब जन जे पालना हेठि रहिया, पलजी निपजी अल्हम्दुलिल्लाह जवान थिया। पोइ मके मुकरम में जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं, जीअं असां हिते पंहिंजे छजड़नि जे शहर जे लाइ ॻाल्हियूं कयूं दादा हिते वॾे में वॾी उमिरि वारो कहिड़ो, त नालो खणंदासीं जंहिंजी वॾी वॾी उमिरि हूंदी उनजो त फलाणे जी उमिरि 100 एतिरा साल आहे। जे चइबो त साईं हिते सभिनी मां जसामत ऐं कद काठ वारो मज़बूत माण्हू कहिड़ो आहे त उन पहलवान जो नालो खणंदासीं। हिते जेकॾहिं कंहिं आसूदे खे ॻोल्हणो हूंदो त उनजो नालो खणंदासीं, कंहिं ग़रीब खे ॻोल्हणो हूंदो त उनजो नालो खणंदासीं। जेका बि सिफ़त ॻोल्हणी हूंदी त असां घड़ीअ में ॻोल्हे वठंदासीं। मके मुकरम में जॾहिं माण्हू पाण में मजलिस था कनि, कचहरियूं था कनि, हिक ॿिए जूं तारीफ़ूं था कनि, हिक ॿिए जूं गिलाऊं था कनि, केरु कंहिं ते काविड़ जे त गिला करे, उन जा ऐब ॻोल्हे ऐं उहे ऐब ॿुधाए, उन जूं कचायूं, कसायूं, कोतायूं, उहे सभु बयान करे, ऐं केरु कंहिं ते राज़ी थिए त वरी उन जी तारीफ़ करे। अहिड़ा तारीफ़ जा मौक़िया ऐं मक़ाम अचनि त सभु मुशरिक चवंदा हुआ त सचो केरु सॼे मके मुकरम में ॻोल्हे 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 ॻोल्हे, वरी चवंदा भला अमानत वारो सभिनी में केरु, भला वाइदे निभाहींदड़ सभिनी में भलो केरु, सॼे मुल्क में ॻोल्हे 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 सभु माण्हू ईमानदारीअ सां शाहिदी ॾियनि चई यार मुहम्मद बिन अब्दुल्लाह खां वधीक न को सचो, न को अमानतदार, न को वाइदे वफ़ाई।
इहा अॻे जी ॻाल्हि आहे, जॾहिं अञा रिसालत न मिली आहे। जॾहिं अल्लाह ताला रिसालत ॾिनी, पैगाम आयो त या अय्युहल मुद्दसिर कुम फअंदिर वरब्बक फकब्बिर, ए नबी सुहिणा, ए सुहिणी चादर पाइण वारा नबी, उथ हाणे क़ौम खे ड्रिजा। चवेन त हे शिरक अज़ाब ऐं तबाही ऐं बर्बादी अथव। इहो इंसानियत जो दुश्मन आहे, छो त तव्हां में जेके आदतूं ऐं जेके किरदार आहिनि उहे किरदार इंसानी किरदार न आहिनि। वेहंदा मजलिसुनि में शराब पीअंदा, धुत थी वेंदा, उहे हिक ॿिए खे मोचड़ा भेणंदा, पादर भेणंदा, गारियूं विझींदा, गिलाऊं विकंदा, वरी को उथंदो जो ॾाढो खणी तलवार त हीणे जी हणी मुंडी लाहे विझंदो, वरी को जो उथंदो त कंहिंजी इज़त तबाह करे छॾींदो, वरी कंहिंखे गारियूं एॾियूं ॾींदो जो हद खां ॿाहिरि, वरी जेकॾहिं को ॾाढो मुड़ुस जो उथंदो त वरी हीणे जा वञी हणी हुनखे विड़ी मारे, हुनजो माल उठ ॿार असबाब बचा सभु खयूं हलियो ईंदो, गसब कयूं, सॼी ज़िंदगी पियो इस्तेमालु कंदो, उहे को छॾाइण वारो न हूंदो। मां अर्ज़ु कयां थो इंसानी किरदार आहे असुल न, तंहिंजे करे इंसानियत खे निकिरी विया आहिनि, इन्हनि खे ड्रिजार चवनि त इंसान थियो। अल्लाह ताला तव्हांखे इन जे लाइ नाहे ख़ल्क़ कयो, बल्कि अल्लाह ताला तव्हांखे हिन जे लाइ ख़ल्क़ कयो आहे त तव्हां हिन दुनिया जे जहान में जानवर न पर आला दर्जे जो इंसान थी ॾेखारियो। साईं उहो नमूनो काॾो आणियूं, अल्लाह थो फरमाए त इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम, मां तव्हांखे अख़लाक वारो नबी थो ॾियां। सिंपल इहो ॾिसी इन ते हलिया अचो ऐं पूरो इहो किरदार अथव। नबी सुहिणो तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, कूड़ नथो ॻाल्हाए, तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, पर शराब खे कॾहिं ॾिठो बि न अथई। तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, बेपर्दगी कॾहिं न कई अथई। तव्हांजे मुआशिरे में जायो निपियो आहे, कंहिंखे गार न ॾिनी अथई। तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, कंहिंजी गिला न कई अथई। तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, कंहिंसां ज़ुल्म न कयो अथई। तव्हांजे मुआशिरे में जाओ निपियो आहे, कॾहिं वाइदो न टोड़ियो अथई। तव्हांजे मुआशिरे में जायो निपियो आहे, केर बि न चवंदो त मूंखे कॾहिं हीअं कयो अथई। इहो अख़लाक जो हिकिड़ो नमूनो अथव। तव्हांजे मुआशिरे जो हिकिड़ो आला क़िस्म जो इंसान आहे। इंसानियत ईअं जो पूरी काइनात जी इंसानियत हिक पुड़ में विझो, मुहम्मद रसूलुल्लाह खे ॿियो पुड़ में विझो, तॾहिं बि हीअ सॼी इंसानियत सां मुहम्मद रसूलुल्लाह जी इंसानियत खे तोड़नि इंसाफ़ को ॿाहिरि। एॾी वॾी आला इंसानियत आहे। अल्लाह तो फरमाए त मां पंहिंजी ख़ासि महिरबानी तव्हांखे कई आहे जो इहो आला दर्जे जो इंसान तव्हांखे रसूल ऐं रहबर ऐं अॻवान ऐं पैगंबर करे ॾिनो अथव। पोइ चयो साईं मलाइक छो नथो मोकिले? अल्लाह तो फरमाए तव्हां मलाइक हुजो त मां मलाइक मोकिलियां, पर जीअं त तव्हां धरतीअ ते इंसान आबाद आहियो, तंहिंजे करे मां तव्हांखे रहबर ऐं अॻवान बि इंसान करे ॾिनो आहे। इहो चवण हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कलमो पढ़ायो, चयूं त ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु त हे जेके असांजा बुतखाना भरिया पिया आहिनि, इहे सभु बेकार, हिकु अल्लाह खां सवाइ ॿियो को कोन्हे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद आहियो, अरब आहियो, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद, इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुटु, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद जो अलम बरदार, जंहिं बुत शिकनी करे ऐं पंहिंजे क़ौम जो बुतखानो भञी तबाह बर्बाद करे ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो खड़ो कयो हो। उन इब्राहिम जी औलाद इस्माइल, उन इस्माइल जी औलाद तव्हां मके मुकरम जा अरब आहियो, ॾाहा थियो, तंहिंजे करे तौहीद खां ॿाहिरि न वञो। इहो ऐलान करणो हो अजालल आलिहत इलाहम वाहिदा। पाण में चयो त हे छा, हे सभु बुत असांजा छुटा, हिकु अल्लाह न बाबा न, इहो न मञो, टकरा खाए, टकर शुरू कयूं। अल्लाह अकबर। हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु वॾो शाइर हो अरब जो, मके मुकरम जो माण्हू हो। अरब में शाइर ईअं हूंदा जो जीअं शाइर खे ॿांह खां वठी उथारे बीहारियो, चयोसि बाबा हिन शइ जी तारीफ़ कर, इते जो इते तारीफ़ कंदो, वरी चइबोसि बाबा हिन शइ जी गिला कर, वरी इते जो अहिड़ा शहर चई ॿुधाईंदो जो तव्हां चवंदो त मार हिनखे त इते जो नाली में उछलियोसि। हसन बिन साबित रज़ी अल्लाह अन्हु जे नाले चवनि था त वेठो हिकिड़े दफ़े मके जे मजलिस में, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हाणे मुशरिक ॾाढा काविड़जी विया। छाजे करे थी त हे चवे थो त बसि हे सभु बुत ठिकर छुटा, हिकु अल्लाह, इहा ॻाल्हि ठहे थी। असांजा अबा ॾाॾा सभु बुतनि खे पूॼे विया, इहो ग़लति कमु आहे। ॼण तव्हां अबे ॾाॾे जी ॻाल्हि था कयो, मां अल्लाह जी ॻाल्हि थो कयां जेको ख़ालिक़ आहे तव्हां। हज़रत हसन खे चयूं त हसन, असां तोखे ठीकु ठाक माल था ॾियूं, तूं मुहम्मद जी गिला कर। चए ठीकु आहे, माल वरितई, मुआवज़ो वठी खीसा भरियईं, पोइ वञी हिकिड़े दड़े ते चढ़ी बीठो, ॼाणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया त ॾिसां, चिताए ॾिसां, पोइ ऐब ॾिसां, पोइ उहे ऐब कढी ऐं पोइ उन्हनि ते मां शेर चवां त जीअं माण्हू खिलनि, वाह 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 कनि, ताड़ियूं वॼाइनि, जो मुखालिफ़ आहिनि, इन मुखालिफ़नि खे खिलायां ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान में मां अहिड़ियूं ॻाल्हियूं चवां, पर हुजनि त सही। फर्ज़ कयो हिकिड़ो माण्हू जो चए दादा हिनखे आङुरियूं
ॿ कटियल अथसि, कुल हथ में 3 आङुरियूं अथसि, त माण्हू वठी खिलंदा, पर जे हीअं चइबो त ना दादा ॾिसो पूरियूं आहिनि, चवंदा त दादा ग़लति तूं कूड़ आहियो, हे आङुरियूं त पूरियूं आहिनि। तंहिंजे करे हुन चयो त मां अॻ में ॾिसां वञी के ऐब नज़र अचनि त पोइ उन्हनि ऐबनि ते मां शेर ठाहियां। चई त दड़े ते चढ़ी बीठुमि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, हिन चिताए बीठे ॾिठो, अहिड़ो चिताए ॾिठई जो हीअं तनक़ीदी जाइज़ो जंहिंखे चइबो आहे, सख़्तु तनक़ीदी जाइज़ो वरितई, नह खां वठी मथे ताईं, मथे खां वठी नहनि ताईं, सॼे खां खॿे ताईं, खॿे खां सॼे ताईं, वराए ॾिठई, हेठि ॾिठई, मथे ॾिठई। जेतिरो गौर सां ॾिसे त अञा वधीक ख़ूबसूरत, जेको गौर सां ॾिसे त अञा वधीक सुहिणा, जेको गौर सां ॾिसे त अञा वधीक सुहिणा। मजबूर थी पियो, ॾिसी 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 पंहिंजी दिलि खे चई त हीअ दिलि बि शाहिद थी ॾे त हे अलाह जो रसूल आहे। मोटियो, मोटी जो आहे त हाणे मुशरिक वेठा जन परे हुननि जी बैठक हूंदी, वांदा न कमु न कार, रुगो इस्लाम जी दुश्मनी, इंतज़ार में वेठा हुजूं त ॼाण थो हसान कन ते हथ रखियूं, अलाह तौर करे अचे भरिसां बि खीसे में हथ विझी ऐं सभु ट्रपड़ कढी पंहिंजा अची अदाए पंहिंजो माल मोटाए वठा। चई छो, छा थियो? चई त न, मां जेतिरो बि गौर सां ॾिठुमि लॻो त हे अहिड़ो वजूद आहे जंहिं ते अल्लाह ताला जी रहमत ऐं अल्लाह ताला जी तरफ़ां नूर जो नुज़ूल हर वक़्तु पियो थो थिए। पोइ शेर चया थी हुन में ॿ ॾाढा मज़ेदार, चई लॻे ईअं थो त हिन जो चेहरो न आहे पर चंड आहे 14 जो, ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला हिन जो बदन जेको आहे हिन में जेको रूह विधो अथई उहो कंहिं आलीशान ख़ुशबू जहिड़ो रूह आहे, ऐं हिन जो बदन ईअं आहे जीअं सितारा हुजनि सोन जा ठहियल, पोइ उन्हनि खे अल्लाह ताला भञी भरोड़े ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जो बदन ठाहियो आहे। सो यार हाणे गिला जी जाइ कोन्हे, काथो गिला कयां मां पाण ई मञा थो त इहो अल्लाह जो रसूल आहे, माल पंहिंजो खणो मां हेठो वञांसि पियो। पोइ हज़रत हसन रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ा शेर चया आहिनि अॻिते हली ॿी जाइ ते, व अहसन मिनक लम तर क़त ऐनी व अजमल मिनक लम तलिद निसाउ, तोखों वधीक त सुहिणो मुंहिंजे अखि कॾहिं ॾिठो ई नाहे, तोखों वधीक सुहिणो त का दुनिया में माउ ॼणींदी कान, न ॼणियो अथई न ॼणींदी। ख़ुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ, हर ऐब खां तूं ईअं पाक थी ॼाओ आहे ॼण साईं जीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे, अल्लाह ताला तोखे तुंहिंजी मर्ज़ीअ ते पैदा कयो। अज़ीज़ो, इहो अख़लाक जो हिकिड़ो नमूनो आहे जेको अल्लाह ताला फरमायो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, हे मुस्लमानो तव्हांखे मुहम्मद रसूलुल्लाह जे ज़िंदगी में हिकिड़ो अख़लाक जो आला नमूनो थो मिले। मुंहिंजा अज़ीज़ो, असां इंसान आहियूं, असां मुस्लमान आहियूं, ऐं असांखे इंसानियत जे आला मर्तबे ऐं शरफ़ पाइण जे लाइ घुर्ज हिन शइ जी आहे त असां नबवी अख़लाकनि मां घटि में घटि एतिरो बुक भरे पियूं जो इंसान चवाइण जे लाइक़ थियूं। तंहिंजे करे अॼुकल्ह मुआशिरे में कुफ्र जी यलगार आहे, कूड़ जी यलगार आहे, हराम जी यलगार आहे, बेगैरती, बेपर्दगी, बेहयाई, बुछड़ाई जी यलगार आहे। पर अज़ीज़ो, परेशान न थियणु घुरिजे। तव्हांखे अहिड़ी मस्जिद आहे आलीशान, मींहुं थिए त परेशान थींदा, गड़ो पए त परेशान थींदव, ओथर लॻे त परेशान थींदव। अल्लाह ताला इन खां वधीक ताक़तवर, वधीक शानदार, वधीक इज़त ऐं अज़मत वारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांखे ॾिनो आहे। तंहिंजे करे दुनिया केतिरी बि कुफ्र जी यलगार करे, पर तव्हां माण्हुनि खे इन ते परेशान नाहे थियणो, छो त तव्हांजो रहबर ऐं अॻुवाण अख़लाक जो वॾो हिकिड़ो बुलंद एॾो मीनार आहे जंहिंजी चोटी अर्श खां मथे टपी थी वञे। तंहिंजे करे अज़ीज़ो, असांखे इन अख़लाक अपनाइण जो अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे ऐं इन अख़लाक ते हलणो आहे। तंहिंजे करे दुनिया जे बेहयाइन, कुफ्र जे बुछड़ाइन, कुफ्र जे बेईमाननि खे सभिनी खे तरक करे असां माण्हुनि खे ईमान जो मुज़ाहिरो इहो करणो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾिनल हिन क़ुर मजीद खे पढ़ूं, छो त हे बि अख़लाकियात सां भरियल आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खां पुछूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक छा आहे? बीबी साहब जन हिकिड़ो जवाब ॾिनो। हाणे छा ॿुधाइनि सॼी ज़िंदगी जा वाक़िया? फरमायूं कान ख़ुलुक़ुहुल क़ुरआन, नबी सोने जो अख़लाक पढ़णो थिए त वञी क़ुर मजीद पढ़ी ॾिस लिखत में। त अज़ीज़ो, असां क़ुर मजीद पढ़ूं, क़ुर जे तालीमात ते हलूं,
कुफर ऐं काफ़र जे भुलाइण बहकाइण ते असां अहिड़ा सादा न थियूं जो तव्हां आलीशान जेको अल्लाह ताला ईमान ऐं इस्लाम जो असांखे पटको ऐं ताज मथे ते रखायो आहे, जो उन चवण सां अल्लाह तो फरमाए त वला अब्दुम मुमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलो अअजबकुम, मोमिन बानो गयो गुज़रियो लीकुन खाधो, पर अल्लाह तो फरमाए तो मुशरिक आहरियो पहिरियो अचे सोनन ऐं पटन में झिजंदो अचे, अल्लाह तो फरमाए त हे मुंहिंजो मोमिन बानो उन खां 1000 दफ़ो भलो आहे, भली हो तव्हांखे वणे पर भलो अल्लाह तो फरमाए त मां हिन मोमिन खे थो चवां। अजीज़ो, इहा ईमान जी दौलत मिली आहे। क़ुरान पढ़ण जा असां अहल आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते असांजो कलमो आहे, उहो अख़लाक असांजो ईमान आहे। जे इन खे अपनायोसीं ऐं इन खे पंहिंजे ज़िंदगी में जाइ ॾिनीसीं त अल्लाह असांखे इंसान बि कोठींदो त मोमिन बि कोठींदो, पर जे इन अख़लाक खे पुठी ॾिनीसीं त न असां मोमिन चवाइण जा त हक़दार कोन आहियूं, पर पोइ इंसान चवाइण जा हक़दार कोन आहियूं। थुले लेखे ॿुधायां, अॼुकल्ह हे जेको मीडिया जो दौर आहे, हर हिकु नौजवान जे हथ में फोन आहे, मोबाइल आहे, केतिरनि जो इतफाक़ी झलकूं बि नज़र आयूं आहिनि। दगसेर वेंदे छा है इंसानियत खे हीअं ढेर करे रखी पेट्रोल हाले मथो तीली ॾियोसि, बसि इहो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ज़ाहिर आहे असां मुआशिरे जा माण्हू सभिनी तव्हांखे ख़बर हूंदी, को बि बेख़बर न हूंदो। अज़ीज़ो, इन सभु शइ जो ट्रोड़ हे अलाह जो क़ुरान अथव ऐं इन सभु शइ खे दख़ल तॾहिं मिलियो आहे जॾहिं असां हिन क़ुरान मां हथ डरो पियो आहे। तंहिंजे करे ज़रूरत असांखे हिन शइ जी आहे त असां अलाह जे क़ुरान खे अपनायूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सची मोहबत कयूं, उन जा अख़लाक अपनायूं। बाक़ी भोलो ऐं बांदर थियण इज़त आहे। हिकिड़ो माण्हू जो अचे त जाके माण्हू वेंदा आहिनि कोमरी ऐं एॾे त हिते भोला हूंदा आहिनि, उहो हिकिड़ो माण्हू चवे दादा मां तव्हां सां गॾु न हलंदुमि, मां वञा थो भोलनि सां गॾु वञी नचे ऐं टपे जबल ते। पोइ चवंदोसि इज़त पातई कि बेइज़तो थियो, बेइज़त थी वियो। अहिड़ी तरह हिकिड़ा माण्हू रस्तो वठियो था वञनि ऐं हिकिड़ा जानवर ढूंढ पिया था खाइनि हेठि, हे चयो त मां तव्हां सां न हलंदुमि, मूंखे हे थो वणे, वञी उन्हनि सां कुतनि सां गॾु उन ढूंढ में चक हणी, इज़त वरितई, बेइज़त थियो, बेइज़त थियो। अहिड़ी तरह सभु कम आहिनि। अल्लाह ताला इंसान, अल्लाह तो फरमाए त तव्हांखे या अय्युहल्लज़ीना आमनू खुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिद, हर वक़्तु मस्जिद में तव्हां, हर निमाज़ जे वक़्तु तव्हां पंहिंजी ख़ासि साफ़ सुथरी अच्छा उजरा ज़ीनत सां हुजो। हिकिड़ो माण्हू पंहिंजा लटा लाहे उगाड़ो थियो घुमंदो हुते, इज़त कई, बेइज़त थियो, बेइज़त थियो। इहे सभु शयूं, शराब पीते नशे में धुत थी वियो, हाणे वते थो घेटनि में सुकूं बुझा झलींदो, हर को माण्हू बि पुठी थो ॾे, आॾो खणी को नथो चवेसि, पर पोयों माण्हू बीठा त बुझाऊं गारियूं ॾियनि, इज़त ई बेइज़त थियो। इहो मां तव्हांखे हिकिड़ा नमूना ॾेखारिया त मां, बाक़ी अॻिते त अलाए कहिड़ो हाल आहे। दुआ है त अल्लाह सुब्हानो तआला असांखे सही ऐं सची इंसान थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह सुब्हानो तआला असांखे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक ऐं तरबियत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, क़ुरान जी तालीम आम कयो, इन ते गंढ ॾियो, ज़ोर ॾियो, क़ुरान मजीद पढ़ो, बचनि खे पढ़ायो ऐं क़ुरानी ऐं नबवी अख़लाकनि खे पंहिंजे ज़िंदगी ऐं पंहिंजे जीअ में जाइ ॾियो। इंशा अल्लाह पोइ कामयाबी थींदी, बाक़ी न त पोइ माण्हू शैतान जो भाउ थींदो। अल्लाह तो फरमाए त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि चयो या अबत ला ताबुद शैतान, ए मुंहिंजा अब्बा शैतान जी पूजा न कर, पोइ तूं शैतान जो दोस्त थी पवंदे, पोइ शैतान बि जहन्नम में त तूं बि जहन्नम में। अल्लाह सुब्हानो तआला असांखे शैतान जी दोस्ती खां बचाए, नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची ताबेदारी नसीब फरमाए, जीअं दुनिया में बि असांजी अल्लाह ताला इज़त वारी ज़िंदगी नसीब फरमाए, मौत असांजो कल में थिए, क़यामत जे ॾींहुं उथूं त अल्लाह ताला शाला असांखे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी झंडे हेठि उथारे। जेको चयो आहे अल्लाह ताला क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना आतिना